पाकिस्तान ईरान खे वापार में सहूलियत ॾियण लाइ वॾो फ़ैसिलो कंदे पाकिस्तान जे ज़रिए कंहिं टिएं मुल्क ॾांहुं ईरान खे वापार करण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। वापार वारी वज़ारत सामान ट्रांज़िट आर्डर 2026 जो नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो आहे। नोटिफिकेशन मूजिबि वफ़ाक़ी हुकूमत इम्पोर्ट एक्सपोर्ट कंट्रोल एक्ट 1950 में तरमीम करे छॾी आहे ऐं इहो हुकुम फ़ौरी तौर ते लागू थींदो। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त इहो हुकुम उन्हनि ट्रांज़िट शयुनि जे अचु वञ ते लागू थींदो जेके कंहिं टिएं मुल्क मां रवानियूं थियनि ऐं पाकिस्तान जे ज़रिए ईरान में रसायूं वञनि। पाकिस्तान तरफ़ां सामान जे मुंतक़िलीअ लाइ रस्ता बि मुक़ररु कया विया आहिनि। नोटिफिकेशन मूजिबि गवादर, पोर्ट कासिम, लियारी, ओमाड़ा, पिसनी समेत ॿिया रस्ता शामिल आहिनि। उन खां अलावा पोर्ट कासिम, खुज़दार, सीफ़तान, गवादर, सुरबंदर जा रस्ता बि इन हुकुम जो हिसो आहिनि। सामान जी मुंतक़िली कस्टम्स एक्ट 1969 तहत ठाहियल क़ाइदनि ऐं FBR जे मुक़ररु कयल तरीक़ेकार मुताबिक़ कई वेंदी।